सिर्फ़ु पोती विझी हुनखे कमरे में विहारे छॾींदा। पोइ 7 ॾियारा उहा छोकिरी अंदरि वेठी हूंदी, ॿाहिरि न निकिरंदी, उन सां फ़क़ति हिकिड़ी का छोकिरी मुक़ररु हूंदी। कलर जेको आहे जो पीलो कलर हुजे, ख़ासि तौर ते इहो कलर हाणे ॾिसंदव त हिंदुअनि जो हिकिड़ो इम्तियाज़ी शिआर में शामिल जी जी शिआर में शामिल आहे। जेका असांजे सिंध में बुकी चओ वना चओ इहो तरीक़ो आहे। ऐं ख़ुदि तव्हां सोचे वठो न, ही शयूं दुनिया में न आहिनि, अरब कंट्रीज़ में न आहिनि, दुनिया जे काफ़ी ख़तनि में न आहिनि, त इहा शइ असां वटि किथां आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आसमान त कान किरी आहे। वन जी रस्म बहिराड़ियुनि में, ॻोठनि में, शहरनि में वन बि चवंदा आहिनि, हिनखे बुकी बि चवंदा आहिनि। हा हा, ऐं हिनखे बुकी बि चवंदा आहिनि। असां वटि जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त शादी खां कुझु ॾींहं अॻु में घोट तव्हां जे तरफ़ां, घोट जी ख़ासि तौर ते असांजे जेको बहिराड़ियुनि में रवाज आहिनि, घोट जी भेण या उहा न हूंदी त पोइ घोट जी का वालिदा को मथे ते मट वग़ैरह खणंदी आहे, को ठिकर जो थां खणंदी आहे, उन में कुझु सामान खणी करे ऐं जेको आहे हू कुंवार जे घर पहुचंदी आहे। ऐं उन खां पोइ माना पहुचण खां पोइ उन कुंवार खे 2 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं ॿाहिरि न आहे निकिरणो, माना हिकिड़ो इहो वन थी वियो। जेकॾहिं तव्हां हिन शइ जी पीछो कंदो त तव्हांखे वॾो ॾुख थींदो, इहा शइ आई किथां आहे? हिंदू मज़हब जो सभ खां मरूफ़ किताब या जो मरूफ़ तरीन किताबनि में उन्हनि जा किताब श्रीमिंद शिव पुराण, जेके आमतौर ते पुराण चवंदा आहिनि, हिंदू मज़हब जे बुनियादी तरीन किताबनि में इहो किताबु आहे। ऐं इन किताब खे इंतिहाई क़दीमी किताब जेको सो चयो वञे थो। तव्हां उन किताब जे अंदरि जेकॾहिं भॻवानु शंकर उनजो तव्हां निकाह पढ़ी ॾिसंदो, उनजी शादी पढ़ी ॾिसंदो न, त जॾहिं उनजो निकाह पार्वती सां थियो आहे, हाणे जॾहिं पार्वती जे निकाह जो मामिलो तय थी वियो, क्लियर थी वियो, जॾहिं ही बारात वठी करे निकिता आहिनि, सेम असांजी सिंध वारी तहज़ीब, त शंकर जी जेका भेण आहे, जीअं असां वटि न भेण हुजे या अमड़ हुजे, शंकर भॻवान जी जेका भेण आहे, जेको सम्झो हिन प्राण में लिखियलु आहे त चड्री देवी, उन मथे ते मट खयो आहे, उन मट में उहे सामान कया आहिनि, खणी करे हू पार्वती देवी ॾे रवानी थी आहे। त छा आहे, ही शंकर भॻवान जी भेण आहे जेका मट में सामान खणी करे पार्वती ॾे रवानी थी आहे। सॼी तव्हां सूरत हाल ॾिसी ईंदो, उहा ई आहे जेका असांजे सिंध में बुकी चओ वना चओ इहो तरीक़ो आहे। ऐं ख़ुदि तव्हां सोचे वठो न, ही शयूं दुनिया में न आहिनि, अरब कंट्रीज़ में न आहिनि, दुनिया जे काफ़ी ख़तनि में न आहिनि, त इहा शइ असां वटि किथां आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आसमान त कान किरी आहे। ऐं जेकर चइजे त शहरनि में बि कोन्हे, कराची में सिंधियुनि शादी थियनि थियूं हुन में कोन्हनि, ऐं हर इलाइक़े जो मुख़्तलिफ़ आहे। कुझु इलाइक़नि में वाक़ई मट खणी था वञनि, कुझु इलाइक़े में ॿियो तरीक़ो आहे, सिर्फ़ु पोती विझी हुनखे कमरे में विहारे छॾींदा। पोइ 7 ॾियारा उहा छोकिरी अंदरि वेठी हूंदी, ॿाहिरि न निकिरंदी, उन सां फ़क़ति हिकिड़ी का छोकिरी मुक़ररु हूंदी, उहा ई ॻाल्हाईंदी, उहा ई हुनखे मानी पचाईंदी, ऐं एतिरे क़दुरु सख़्ती कंदियूं उन्हनि माइनि जे मथां, उन माई जे मथां, त उनखे खाइण पीअण जे लाइ बि मख़सूस शइ हूंदी, मिठी शइ खाइणी हूंदी, सतरी तव्हांखे भाॼी न आहे खाइणी, तव्हांखे इहो मसाला न आहिनि खाइणा, इहे अजीब अजीब रस्मो रिवाज आहिनि। ऐं ॾिसो न, एतिरी हिंदू रस्म जी पैरवी आहे। इन ई किताब में तव्हां शंकर भॻवान जे मज़ीद शादी जा तबसरा पढ़ी ॾिसो न, साईं जे 7 ॾींहंनि जी ॻाल्हि कई। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 7 ॾींहंनि जी जेको ज़हन चइजे न, उहो बि उतां ई आयो आहे। हा, उते लिखियलु आहे त शंकर भॻवान वटि शादी खां 7 ॾींहं अॻु में हुन जे मज़हब जा 7 ऋषि हुन वटि पहुता आहिनि, जेके चवंदा त तुंहिंजो हाणे 7 ॾींहंनि खां पोइ निकाह थियो आहे। त हीअ जेके 7 ॾींहंनि जो तयन आहे न, इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इहो बि हिंदू मज़हब में आयो आहे। हिंदू मज़हब में हिकु मज़हबी अमल खणी चयो न, उहो असां वटि राइज आहे। कोशिशि कंदा आहिनि त कपिड़ा बि जेके ख़ासि तौर ते औरतूं इहे कलर जेको आहे जो पीलो कलर हुजे, ख़ासि तौर ते जेको डेकोरेशन कंदा आहिनि उहो बि इहो जेको आहे कलर इस्तेमालु कंदा आहिनि। ख़ासि तौर ते इहो कलर हाणे ॾिसंदव त हिंदुअनि जो हिकिड़ो इम्तियाज़ी शिआर में शामिल, जी जी शिआर में शामिल आहे। ख़ुलासे कलाम इहो त हीअ अमल जेके आहिनि सरासर अलाह रसूल सां बग़ावतनि, क़ुरान हदीस जी मुखालिफ़तनि, हर करण वारो मुस्लमान। ऐं यकीन ॼाणियो, इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, चङा माण्हू, भला माण्हू माशरे जे वर चढ़ी विया आहिनि, रसूमात जे वर चढ़ी विया आहिनि। त समूरियुनि हक़ीक़तनि खे डिस्कस करण जो मक़सदु इहो आहे त असांखे मरी पंहिंजे रब जे साम्हूं पेश पवणो आहे। ज़िंदगी जूं तमामु तर अदाऊं असांजूं लिखियूं पियूं वञनि, इहे शादियूं मुरादियूं इहे हिते रहिजी वेंदियूं।